कौमी असेंबली जूं 6 सीटूं घटिजी वयूं। फाटा ऐं केपी खे सिम करण सां 5 सीटूं ऐं पंजाब मां 1 सीट घटाई वई। इलेक्शन कमीशन तकबंदियुनि जी हतमी फ़हरिस्त जारी करे छॾी। कौमी असेंबली जे 6 सीटनि जो तादाद 266 थी वियो। सिंध में कौमी असेंबली जूं 61 सीटूं बरक़रार। सूबाई असेंबली जूं 130 जनरल सीटूं हूंदियूं। पंजाब में कौमी असेंबली जे 141 ऐं सूबाई असेंबली जे 291 जनरल सीटनि ते चूंड थींदी। पंजाब असेंबली में 7 सीटूं घटाई वयूं। केपी में कौमी असेंबली जूं 45, सूबाई असेंबली जूं 115 सीटूं। बलूचिस्तान में कौमी असेंबली जी 1 ऐं सूबाई असेंबली जी 2 सीटनि जो इज़ाफ़ो। इस्लामाबाद में कौमी असेंबली जूं 3 जनरल सीटूं बरक़रार। अक़लियतुनि जी 10 ऐं औरतुनि जी मजमूई 60 मख़सूस सीटनि समेत कौमी असेंबली में मजमूई तौर 366 सीटूं हूंदियूं। ठटे खैरपुर ऐं सागर जे सूबाई असेंबली जी 1 सीट घटिजी वई। इलेक्शन कमीशन पारां हतमी तकबंदी जी जारी कयल लिस्ट मूजिब ठटे में सूबाई असेंबली जूं 2, खैरपुर जूं 6, सागर में 5 सीटूं थी वयूं। मलीर, कराची ओभर ऐं कराची सेंट्रल में सूबाई असेंबली जी 1 सीट वधी वई। ऐं चइनी सूबनि मां औरतुनि लाइ मजमूई तौर 60 मख़सूस सीटूं रखी वयूं। पंजाब में औरतुनि जूं 32 ऐं सिंध में 14 मख़सूस सीटूं हूंदियूं। केपी में 10, बलूचिस्तान में 4 सीटूं मख़सूस।